टकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में सिजावल मारियो वेंदो, मीर भी गिरफ़्तार थी वेंदो, नवाब खान जा माण्हू ॿिन्ही खे पकड़े खणी ईंदा, राणी खे वठी वेंदा ऐं भावल पंहिंजो बदिलो वठंदो ऐं नवाब खान पंहिंजो दुश्मन ख़त्म कंदो ऐं मूसा पंहिंजे दोस्तनि जे मथां हथियार हलाईंदो ऐं दरिया खान वारा भी ज़ख़्मी थींदा। छा वाकई इहो अॻी किस्त में थियण वारो आहे? तकरार ड्रामे जी जेका नेक्स्ट एपिसोड आहे उन में वाकई एतिरो खून ख़राबो थींदो जा नवाब खान इहो फ़ाइदो वठी वेंदो ऐं छा शेर अली वरी उन खां पोइ नवाब खान जो टारगेट हूंदो ऐं मूसा छा पंहिंजे दोस्तनि जे मथां एतिरी खूनाबाज़ी करे सघे थो, उन्हनि जे मथां गोलियूं हलाए सघे थो नवाब खान जे करे, या वरी नवाब खान उल्टो मारियो वेंदो सिजावल खान जे माण्हुनि जे हथां ऐं छा नवाब खान सां गॾु उन जा दोस्त उन जा बॉडीगार्ड भी ज़ख़्मी थींदा, छा भावल ऐं बख़्त भी ज़ख़्मी थींदा, या मूसा हिते चलाकी खेॾण वारो आहे अंदरूनी मिलियल आहे सिजावल खान सां, या दरिया खान वारनि सां या मीर वारनि सां अंदरूनी मिलियल आहे ऐं नवाब खान खे हिकु धोखो ॾेई रहियो आहे मूसा। बिल्कुलु छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट तव्हांखे इन नंढड़े वीडियो में ॾींदासीं। इन खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि कोसो विलाग यूट्यूब चैनल खे भी ज़रूरु सब्सक्राइब कजो, हर अपडेट तव्हांजे लाइ हूंदी आहे। दोस्तों मां तव्हांखे पंहिंजी कहाणी ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त हाणे इन तव्हांखे त इहा मुंहुं मारी धमकियूं नवाब खान भी ॾिनियूं ऐं सिजावल खान भी ॾिनियूं, मूसा भी हिते ॾाढी डराकबाज़ी कंदो, मीर भी हिते डराकबाज़ी ॾाढी कंदो ऐं सभिनी खे धमकाईंदो, लेकिन भावल जॾहिं प्रेशर ॾींदो ऐं नवाब खान जा माण्हू हथियार सिधो कंदा ऐं नवाब खान खे ख़बर आहे अगरि मां मारियो सिजावल खे त मूंखे भी गोली वापसी पक लॻंदी ऐं दरिया खान वारा भी हथियार खयूं बीठा हूंदा आहिनि, सभु जेको आहे आसे पासे में हूंदा आहिनि नवाब खान जे लाइ। सिजावल खान उन्हनि खे भी हेॾे होॾे फिट करे बिहाए छॾींदो आहे ऐं उन्हनि खे सिजावल खे भी दिलिजाए हूंदी आहे त मीर खे हाणे ही हथु न लाहे सघंदा ऐं सिजावल सिधी ॻाल्हि कंदो आहे, हीउ मीर बीठो आहे, अगरि तोखे ताक़त आहे त मुंडी लाहे ॾेखार, इन खे मारे ॾेखार, अगरि तव्हांखे ताक़त आहे त कुझु करे ॾेखारियो। लेकिन नवाब खान ऐं कोशिशि कंदो आहे शैतानी थिए त ईअं को मरे, नवाब खान खे इन शइ जो भी भउ हूंदो आहे मतां बदिले में मूंखे मारियो वञे ऐं इन जे करे हू को शातिर गेम खेॾंदो ऐं मूंसां इहो सॼो कुझु लुड़ ॿुधंदो रहंदो आहे, ॾिसंदो रहंदो आहे ही छा चई रहिया आहिनि। मूंसां भी कोशिशि कंदो आहे को न को प्रेशर ॾियण जी, अहिड़े हिसाब सां भावल भी घटि न कंदो, भावल हेतिरा माण्हू ॾिसी करे शीं थी वेंदो आहे ऐं सिजावल खे धमकियूं ॾींदो आहे ऐं वक़्त भी ॾाढो कुझु ॻाल्हाईंदो आहे ऐं इन्हनि जो दोस्तो तव्हां सोचे रहिया हूंदो त वॾो को खून ख़राबो थींदो, न दोस्तो ईअं न थींदो आहे। थोरो घणियूं धमकियूं इहे जेको हिक ॿिए खे ॾेई रहिया आहिनि इहे हिक ॿिए खे भरपूर धमकियूं ॾींदा, लेकिन अगरि थोरी घणी फशरी थींदी, लेकिन इन्हनि मां मर्दो को कोन, वधि में वधि अगरि थियो त को ज़ख़्मी थींदो, लेकिन मर्दो को कोन, न सिजावल मर्दो, न मीर मर्दो, न वरी भावल, न ई नवाब खान ऐं न ई मूसा का अहिड़ी वरी चक्कर किरण वारो आहे, लेकिन हिक ॿिए खे ही प्रेशर भलो ॾींदा ऐं हिते आख़िरी वार्निंग ॾेई उतां मोटी वेंदा नवाब खान वारा त असांखे हिकु ॾींहुं अंदरि इहा असांखे औरत मोटाए ॾे, मीर बि न तोसां भलो न कयो वेंदो, लेकिन हू प्रेशर ॾींदा त इन जे घर में कहिड़े बि तरीक़े सां नवाब खान वारा चवंदा त गिरऊं ऐं राणी खे हितां कढूं। थी सघे थो विच में राणी अची वञे ऐं राणी पाण ई जेको आहे भावल खे सम्झाए या भावल सां हली वञे ऐं विच में राणी अगरि अची वई त गेम सॼी सिजावल जी ऐं नवाब खान जी फेल थी वेंदी ऐं राणी खे ख़बर पइजी बि वेंदी ही चकर ईअं थियण वारो आहे। थी बि सघे थो राणी एंट्री विच में अची हणे ऐं इन जंग जहिड़े खे रोकण जी कोशिशि करे ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं शेर अली सॼी गेम ॾिसंदो रहंदो ऐं शेर अली खे हर पल जी ख़बर पवंदी रहंदी छा थी रहियो आहे ऐं शेर अली इंतज़ार में हूंदो आहे, शेर अली त जीअं हिननि मां जेको बि मरे फ़ाइदो मूंखे ई आहे ऐं शेर अली घटि कान कंदो ऐं शेर अली जेको आहे ॿिन्ही धुरनि मां कंहिंखे बि कुझु नुक़सानु पवे शेर अली खे फ़ाइदो आहे, शेर अली खे को नुक़सानु न आहे। ऐं हाणे नवाब खान सभु माण्हू गॾु करे चुको आहे, पाण सां मिलाए चुको आहे, उन खे नवाब खान खे इहा ई सोच आहे त इहो ई मूं वटि मौक़ो आहे त मां कहिड़े बि तरीक़े सिजावल खे फिनिश कराए छॾियां, सिजावल न हूंदो न मुंहिंजे मथे में सूरु रहंदो, जे सिजावल यको ज़िंदा रहियो त मुंहिंजे मथे में सूरु रहंदो ऐं वरी मां ज़िंदा न रही सघंदुसि ऐं अहिड़े हिसाब सां नवाब खान जी इहा ई कोशिशि हूंदी भुर थियणा मच मचा ऐं अगरि हितां हिन चकर फेल मोटियो नवाब खान ख़ाली मोटियो त वरी अंदरूनी सरियाम त न विढ़ी सघंदो, लेकिन अंदरूनी ऐं
चोरी धक हणाईंदो जेको आहे नवाब खान सिजावल खान खे ऐं या मीर खे ऐं उनजे घर जे मथां हला करण जी तजवीज़ पेश कंदो ऐं कोशिशूं कंदो। ऐं मूसा त सोचे रहियो आहे नवाब खान ग़लति करे रहियो आहे, लेकिन मूसा पंहिंजे सचाई साबित करण जे लाइ ऐं नवाब खान खे पूरो करण जे लाइ इहे क़दम खणी रहियो आहे दोस्तनि जे ख़िलाफ़ु। ऐं इन जे करे ई हू नवाब खान जहिड़े शातिर ऐं शैतान ऐं हिकु बेईमान माण्हू जो जेको आहे साथ ॾेई रहियो आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका बि सीन ईंदा दोस्तो हिकु बहितरीनु हाणे जेको आहे किस्तनि जा सीन ईंदा ऐं तव्हां इहो बि सोचे छॾियो त हाणे तकरार ड्रामे में अॻिते अञा भलाई थींदी ऐं चङाई थींदी, विञाई न थींदी ऐं नो टेंशन करे तव्हां वेही रहो। पंहिंजो दुश्मन ख़तमु कंदो ऐं मूसा पंहिंजे दोस्तनि जे मथां हथियार हलाईंदो ऐं दरिया खान वारा बि ज़ख़्मी थींदा। छा वाकई इहो अॻी किस्त में थियण वारो आहे? तकरार ड्रामे जी जेका नेक्स्ट एपिसोड आहे उन में वाकई एतिरो खून ख़राबो थींदो जा नवाब खान इहो फ़ाइदो वठी वेंदो ऐं छा शेर अली वरी उन खां पोइ नवाब खान जो टारगेट हूंदो ऐं मूसा छा पंहिंजे दोस्तनि जे मथां एतिरी खूनाबाज़ी करे सघे थो, उन्हनि जे मथां गोलियूं हलाए सघे थो नवाब खान जे करे, या वरी नवाब खान उल्टो मारियो वेंदो सिजावल खान जे माण्हुनि जे हथां? ऐं छा नवाब खान सां गॾु उन जा दोस्त उन जा बॉडीगार्ड बि ज़ख़्मी थींदा? छा बावल ऐं बख़्त बि ज़ख़्मी थींदा? या मूसा हिते चलाकी खेॾण वारो आहे, अंदरूनी मिलियल आहे सिजावल खान सां या दरिया खान वारनि सां या मीर वारनि सां अंदरूनी मिलियल आहे ऐं नवाब खान खे हिकु धोखो ॾेई रहियो आहे मूसा? बिल्कुलु छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट तव्हांखे इन नंढड़े वीडियो में ॾींदासीं। इन खे दोस्तो आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि कोसो विलाग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कजो, हर अपडेट तव्हां जे लाइ हूंदी आहे। दोस्तो मां तव्हांखे पंहिंजी कहाणी ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त हाणे इन हो तव्हांखे त इहा मुंहुं मारी धमकियूं नवाब खान बि ॾिनियूं ऐं सिजावल खान बि ॾिनियूं, मूसा बि हिते ॾाढी डराकबाज़ी कंदो, मीर बि हिते डराकबाज़ी ॾाढी कंदो ऐं सभिनी खे धमकाईंदो। लेकिन बावल जॾहिं प्रेशर ॾींदो ऐं नवाब खान जा माण्हू हथियार सिधो कंदा ऐं नवाब खान खे ख़बर आहे अगरि मां मारियो सिजावल खे त मूंखे बि गोली वापसी पक लॻंदी ऐं दरिया खान वारा बि हथियार खयूं बीठा हूंदा आहिनि, सभु जेको आहे आसे पासे में हूंदा आहिनि नवाब खान जे लाइ। सिजावल खान उन्हनि खे बि हेॾे होॾे फिट करे बिहाए छॾींदो आहे ऐं उन्हनि खे सिजावल खे बि दिलिजाए हूंदी आहे त मीर खे हाणे ही हथु न लाहे सघंदा ऐं सिजावल सिधी ॻाल्हि कंदो आहे, हीउ मीर बीठो आहे, अगरि तोखे ताक़त आहे त मुंडी लाहे ॾेखार, इन खे मारे ॾेखार, अगरि तव्हांखे ताक़त आहे त कुझु करे ॾेखारियो। लेकिन नवाब खान ऐं कोशिशि कंदो आहे शैतानी थिए त ईअं को मरे नवाब खान खे इन शइ जो बि भउ हूंदो आहे मतां बदिले में मूंखे मारियो वञे ऐं इन जे करे हू को शातिर गेम खेॾंदो ऐं मूंसां इहो सॼो कुझु लुड़ ॿुधंदो रहंदो आहे, ॾिसंदो रहंदो आहे हीउ छा छा चई रहिया आहिनि। मूंसां बि कोशिशि कंदो आहे को न को प्रेशर ॾियण जी ऐं अहिड़े हिसाब सां बावल बि घटि न कंदो आहे। बावल हेतिरा माण्हू ॾिसी करे शींहं थी वेंदो आहे ऐं सिजावल खे धमकियूं ॾींदो आहे ऐं वक़्तु बि ॾाढो कुझु ॻाल्हाईंदो आहे ऐं इन्हनि जो दोस्तो तव्हां सोचे रहिया हूंदो त वॾो को खून ख़राबो थींदो, न दोस्तो ईअं न थींदो आहे। थोरो घणियूं धमकियूं इहे जेको हिक ॿिए खे ॾेई रहिया आहिनि इहे हिक ॿिए खे भरपूर धमकियूं ॾींदा, लेकिन अगरि थोरी घणी फशरी थींदी, लेकिन इन्हनि मां मर्दो को कोन वधि में वधि अगरि थियो त को ज़ख़्मी थींदो, लेकिन मर्दो को कोन, न सिजावल मर्दो, न मीर मर्दो, न वरी बावल, न ई नवाब खान ऐं न ई मूसा का अहिड़ी वरी चकर किरण वारो आहे। लेकिन हिक ॿिए खे ही प्रेशर भलो ॾींदा ऐं हिते आख़िरी वार्निंग ॾेई उतां मोटी वेंदा नवाब खान वारा त असांखे हिकु ॾींहुं अंदरि इहा असांखे औरत मोटाए ॾे, मीर बि न तोसां भलो न कयो वेंदो। लेकिन हू प्रेशर ॾींदा त इन जे घर में कहिड़े बि तरीक़े सां नवाब खान वारा चवंदा त गिरऊं ऐं राणी खे हितां कढूं। थी सघे थो विच में राणी अची वञे ऐं राणी पाण ई जेको आहे बावल खे सम्झाए या बावल सां हली वञे ऐं विच में राणी अगरि अची वई त गेम सॼी सिजावल जी ऐं नवाब खान जी फेल थी वेंदी ऐं राणी खे ख़बर पइजी बि वेंदी हीउ चकर ईअं थियण वारो आहे। थी बि सघे थो राणी एंट्री विच में अची हणे ऐं इन जंग जहिड़े खे रोकण जी कोशिशि करे। ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं शेर अली सॼी गेम ॾिसंदो रहंदो ऐं शेर अली खे हर पल जी ख़बर पवंदी रहंदी छा थी रहियो आहे ऐं शेर अली इंतज़ार में हूंदो आहे। शेर अली त जीअं हिननि मां जेको बि मरे फ़ाइदो मूंखे ई आहे ऐं शेर अली घटि कान कंदो ऐं शेर अली जेको आहे ॿिन्ही धुरनि मूं कंहिंखे बि कुझु नुक़सानु पवे शेर अली खे फ़ाइदो आहे, शेर अली खे को नुक़सानु न आहे।
ऐं हाणे नवाब खान सभु माण्हू गॾु करे चुको आहे, पाण सां मिलाए चुको आहे। उन खे नवाब खान खे इहो ई सोच आहे त इहो ई मूं वटि मौक़ो आहे त मां कहिड़े बि तरीक़े सिजावल खे फिनिश कराए छॾियां। सिजावल न हूंदो न मुंहिंजे मथे में सूरु रहंदो। जे सिजावल यको ई ज़िंदा रहियो त मुंहिंजे मथे में सूरु रहंदो ऐं वरी मां ज़िंदा न रही सघंदुसि। ऐं अहिड़े हिसाब सां नवाब खान जी इहा ई कोशिशि हूंदी, भुर छेणा मच मचा। ऐं अगरि हितां हिन चकर फेल मोटियो, नवाब खान ख़ाली मोटियो, त वरी अंदरूनी सरियाम त न विढ़ी सघंदो, लेकिन अंदरूनी ऐं चोरी धक हणाईंदो जेको आहे नवाब खान सिजावल खान खे ऐं या मीर खे ऐं उनजे घर जे मथां हला करण जी तजवीज़ पेश कंदो ऐं कोशिशूं कंदो। ऐं मूंसां त सोचे रहियो आहे नवाब खान ग़लति करे रहियो आहे, लेकिन मूंसां पंहिंजे सचाई साबित करण जे लाइ ऐं नवाब खान खे पूरो करण जे लाइ इहे क़दम खणी रहियो आहे दोस्तनि जे ख़िलाफ़। ऐं इन जे करे ई हू नवाब खान जहिड़े शातिर ऐं शैतान ऐं हिकु बेईमान माण्हू जो जेको आहे साथ ॾेई रहियो आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका बि सीन ईंदा दोस्तो, हिकदा ऐं बावल पंहिंजो बदिलो वठंदो ऐं नवाब खान पंहिंजो दुश्मन ख़तमु कंदो ऐं मूंसां पंहिंजे दोस्तनि जे मथां हथियार हलाईंदो ऐं दरिया खान वारा बि ज़ख़्मी थींदा। छा वाकई इहो अॻी क़िस्त में थियण वारो आहे? तकरार ड्रामे जी जेका नेक्स्ट एपिसोड आहे उन में वाकई एतिरो खून ख़राबो थींदो? जा नवाब खान इहो कमु इहो फ़ाइदो वठी वेंदो? ऐं छा शेर अली वरी उन खां पोइ नवाब खान जो टारगेट हूंदो? ऐं मूंसां छा पंहिंजे दोस्तनि जे मथां एतिरी खूनाबाज़ी करे सघे थो, उन्हनि जे मथां गोलियूं हलाए सघे थो नवाब खान जे करे? या वरी नवाब खान उल्टो मारियो वेंदो सिजावल खान जे माण्हुनि जे हथां? ऐं छा नवाब खान सां गॾु उनजा दोस्त उनजा बॉडीगार्ड बि ज़ख़्मी थींदा? छा बावल ऐं बख़्त बि ज़ख़्मी थींदा? या मूंसां हिते चलाकी खेॾण वारो आहे, अंदरूनी मिलियल आहे सिजावल खान सां, या दरिया खान वारनि सां, या मीर वारनि सां अंदरूनी मिलियल आहे ऐं नवाब खान खे हिकु धोखो ॾेई रहियो आहे मूंसां? बिल्कुलु छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट तव्हांखे इन नंढड़े वीडियो में ॾींदासीं। इन खे दोस्तो आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि कोसो विलाग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कजो। हर अपडेट तव्हां जे लाइ हूंदी आहे। दोस्तो मां तव्हांखे पंहिंजी कहाणी ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त हाणे इन हो तव्हांखे त इहा मुंहुं मारी धमकियूं नवाब खान बि ॾिनियूं ऐं सिजावल खान बि ॾिनियूं। मूंसां बि हिते ॾाढी डराकबाज़ी कंदो, मीर बि हिते डराकबाज़ी ॾाढी कंदो ऐं सभिनी खे धमकाईंदो। लेकिन बावल जॾहिं प्रेशर ॾींदो ऐं नवाब खान जा माण्हू हथियार सिधो कंदा ऐं नवाब खान खे ख़बर आहे अगरि मां मारियो सिजावल खे त मूंखे बि गोली वापसी पक लॻंदी। ऐं दरिया खान वारा बि हथियार खयूं बीठा हूंदा आहिनि, सभु जेको आहे आसे पासे में हूंदा आहिनि नवाब खान जे लाइ। सिजावल खान उन्हनि खे बि हेॾे होॾे फिट करे बिहाए छॾींदो आहे ऐं उन्हनि खे सिजावल खे बि दिलिजाए हूंदी आहे त मीर खे हाणे ही हथु न लाहे सघंदा। ऐं सिजावल सिधी ॻाल्हि कंदो आहे, हीउ मीर बीठो आहे, अगरि तोखे ताक़त आहे त मुंडी लाहे ॾेखार, इन खे मारे ॾेखार, अगरि तव्हांखे ताक़त आहे त कुझु करे ॾेखारियो। लेकिन नवाब खान ऐं त कोशिशि कंदो आहे शैतानी थिए त ईअं को मरे। नवाब खान खे इन शइ जो बि भउ हूंदो आहे मतां बदिले में मूंखे मारियो वञे ऐं इन जे करे हू को शातिर गेम खेॾंदो ऐं मूंसां इहो सॼो कुझु लुड़ ॿुधंदो रहंदो आहे, ॾिसंदो रहंदो आहे हीउ छा छा चई रहिया आहिनि। मूंसां बि कोशिशि कंदो आहे को न को प्रेशर ॾियण जी। अहिड़े हिसाब सां बावल बि घटि न कंदो आहे। बावल हेतिरा माण्हू ॾिसी करे शीं थी वेंदो आहे ऐं सिजावल खे धमकियूं ॾींदो आहे ऐं वक़्त बि ॾाढो कुझु ॻाल्हाईंदो आहे। ऐं इन्हनि जो दोस्तो तव्हां सोचे रहिया हूंदो त वॾो को खून ख़राबो थींदो। न दोस्तो, ईअं न थींदो आहे। थोरो घणियूं धमकियूं इहे जेको हिक ॿिए खे ॾेई रहिया आहिनि, इहे हिक ॿिए खे भरपूर धमकियूं ॾींदा। लेकिन अगरि थोरी घणी फशरी थींदी, लेकिन इन्हनि मां मर्दो को कोन। वधि में वधि अगरि थियो त को ज़ख़्मी थींदो, लेकिन मर्दो को कोन। न सिजावल मर्दो, न मीर मर्दो, न वरी बावल, न ई नवाब खान ऐं न ई मूंसां का अहिड़ी वरी चकर किरण वारो आहे। लेकिन हिक ॿिए खे ई प्रेशर भलो ॾींदा ऐं हिते आख़िरी वार्निंग ॾेई उतां मोटी वेंदा नवाब खान वारा त असांखे हिकु ॾींहुं अंदरि इहा असांखे औरत मोटाए ॾे, मीर बि न तोसां भलो न कयो वेंदो। लेकिन हू प्रेशर ॾींदा त इन जे घर में कहिड़े बि तरीक़े सां नवाब खान वारा चवंदा त गिरऊं ऐं राणी खे हितां कढूं। थी सघे थो विच में राणी अची वञे ऐं राणी पाण ई जेको आहे बावल खे सम्झाए या बावल सां हली वञे ऐं विच में राणी अगरि अची वई त गेम सॼी सिजावल जी ऐं नवाब खान जी फेल थी वेंदी ऐं राणी खे ख़बर पइजी बि वेंदी हीउ चकर ईअं थियण वारो आहे। थी बि सघे थो राणी एंट्री विच में अची हणे ऐं इन जंग जहिड़े खे रोकण जी कोशिशि करे।
ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं शेर अली सॼी गेम ॾिसंदो रहंदो ऐं शेर अली खे हर पल जी ख़बर पवंदी रहंदी छा थी रहियो आहे ऐं शेर अली इंतज़ार में हूंदो आहे शेर अली त जीअं हिननि मां जेको बि मरे फ़ाइदो मूंखे ई आहे ऐं शेर अली घटि कान कंदो ऐं शेर अली जेको आहे ॿिन्ही धुरनि मां कंहिंखे बि कुझु नुक़सानु पवे शेर अली खे फ़ाइदो आहे शेर अली खे को नुक़सानु न आहे ऐं हाणे नवाब खान सभु माण्हू गॾु करे चुको आहे पाण सां मिलाए चुको आहे उन्हनि खे नवाब खान खे इहा ई सोच आहे त इहो ई मूं वटि मौक़ो आहे त मां कहिड़े बि तरीक़े सिजावल खे फिनिश कराए छॾियां सिजावल न हूंदो न मुंहिंजे मथे में सूरु रहंदो जे सिजावल यको ज़िंदा रहियो त मुंहिंजे मथे में सूरु रहंदो ऐं वरी मां ज़िंदा न रही सघंदुसि ऐं अहिड़े हिसाब सां नवाब खान जी इहा ई कोशिशि हूंदी भुर थियणा मच मचा ऐं अगरि हितां हिन चकर फेल मोटियो नवाब खान ख़ाली मोटियो त वरी अंदरूनी सरियाम त न विड़ी सघंदो लेकिन अंदरूनी ऐं चोरी धक हणाईंदो जेको आहे नवाब खान सिजावल खान खे ऐं या मीर खे ऐं उनजे घर जे मथां हला करण जी तजवीज़ पेश कंदो ऐं कोशिशूं कंदो ऐं मूंसां त सोचे रहियो आहे नवाब खान ग़लति करे रहियो आहे लेकिन मूंसां पंहिंजे सचाई साबित करण जे लाइ ऐं नवाब खान खे पूरो करण जे लाइ इहे क़दम खणी रहियो आहे दोस्तनि जे ख़िलाफ़ु ऐं इन जे करे ई हू नवाब खान जहिड़े शातिर ऐं शैतान ऐं हिकु बेईमान माण्हू जो जेको आहे साथ ॾेई रहियो आहे ऐं नेक्स्ट डे बि मथां हथियार हलाईंदो ऐं दरिया खान वारा बि ज़ख़्मी थींदा छा वाकई इहो अॻी क़िस्त में थियण वारो आहे तकरार ड्रामे जी जेका नेक्स्ट एपिसोड आहे उन में वाकई एतिरो खून ख़राबो थींदो जा नवाब खान इहो कमु इहो फ़ाइदो वठी वेंदो ऐं छा शेर अली वरी उन खां पोइ नवाब खान जो टारगेट हूंदो ऐं मूंसां छा पंहिंजे दोस्तनि जे मथां एतिरी खूनाबाज़ी करे सघे थो उन्हनि जे मथां गोलियूं हलाए सघे थो नवाब खान जे करे या वरी नवाब खान उल्टो मारियो वेंदो सिजावल खान जे माण्हुनि जे हथां ऐं छा नवाब खान सां गॾु उन जा दोस्त उन जा बॉडीगार्ड बि ज़ख़्मी थींदा छा बावल ऐं बख़्त बि ज़ख़्मी थींदा या मूंसां हिते चलाकी खेॾण वारो आहे अंदरूनी मिलियल आहे सिजावल खान सां या दरिया खान वारनि सां या मीर वारनि सां अंदरूनी मिलियल आहे ऐं नवाब खान खे हिकु धोखो ॾेई रहियो आहे मूंसां बिल्कुलु छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट तव्हांखे इन नंढड़े वीडियो में ॾींदासीं इन खे दोस्तो आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि कोसो विलाग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कजो हर अपडेट तव्हांजे लाइ हूंदी आहे दोस्तो मां तव्हांखे पंहिंजी कहाणी ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त हाणे इन तव्हांखे त इहा मुंहुं मारी धमकियूं नवाब खान बि ॾिनियूं ऐं सिजावल खान बि ॾिनियूं मूंसां बि हिते ॾाढी डराकबाज़ी कंदो मीर बि हिते डराकबाज़ी ॾाढी कंदो ऐं सभिनी खे धमकाईंदो लेकिन बावल जॾहिं प्रेशर ॾींदो ऐं नवाब खान जा माण्हू हथियार सिधो कंदा ऐं नवाब खान खे ख़बर आहे अगरि मां मारियो सजावल खे त मूंखे बि गोली वापसी पक लॻंदी ऐं दरिया खान वारा बि हथियार खयूं बीठा हूंदा आहिनि सभु जेको आहे आसे पासे में हूंदा आहिनि नवाब खान जे लाइ सिजावल खान उन्हनि खे बि हेॾे होॾे फिट करे बिहाए छॾींदो आहे ऐं उन्हनि खे सिजावल खे बि दिलिजाए हूंदी आहे त मीर खे हाणे ही हथु न लाहे सघंदा ऐं सिजावल सिधी ॻाल्हि कंदो आहे हीउ मीर बीठो आहे अगरि तोखे ताक़त आहे त मुंडी लाहे ॾेखार इन खे मारे ॾेखार अगरि तव्हांखे ताक़त आहे त कुझु करे ॾेखारियो लेकिन नवाब खान ऐं कोशिशि कंदो आहे शैतानी थिए त ईअं को मरे नवाब खान खे इन शइ जो बि भउ हूंदो आहे मतां बदिले में मूंखे मारियो वञे ऐं इन जे करे हू को शातिर गेम खेॾंदो ऐं मूंसां इहो सॼो कुझु लुड़ ॿुधंदो रहंदो आहे ॾिसंदो रहंदो आहे हीउ छा चई रहिया आहिनि मूंसां बि कोशिशि कंदो आहे को न को प्रेशर ॾियण जी ऐं अहिड़े हिसाब सां भावल बि घटि न कंदो आहे भावल हेतिरा माण्हू ॾिसी करे शींहं थी वेंदो आहे ऐं सिजावल खे धमकियूं ॾींदो आहे ऐं वक़्तु बि ॾाढो कुझु ॻाल्हाईंदो आहे ऐं इन्हनि जो दोस्तो तव्हां सोचे रहिया हूंदो त वॾो को खून ख़राबो थींदो न दोस्तो ईअं न थींदो आहे थोरो घणियूं धमकियूं इहे जेको हिक ॿिए खे ॾेई रहिया आहिनि इहे हिक ॿिए खे भरपूर धमकियूं ॾींदा लेकिन अगरि थोरी घणी फशरी थींदी लेकिन इन्हनि मां मर्दो को कोन वधि में वधि अगरि थियो त को ज़ख़्मी थींदो लेकिन मर्दो को कोन न सिजावल मर्दो न मीर मर्दो न वरी बावल न ई नवाब खान ऐं न ई मूंसां का अहिड़ी वरी चकर किरण वारो आहे लेकिन हिक ॿिए खे ही प्रेशर भलो ॾींदा ऐं हिते आख़िरी वार्निंग ॾेई उतां मोटी वेंदा नवाब खान वारा त असांखे हिकु ॾींहुं अंदरि इहा असांखे औरत मोटाए ॾे मीर बि
न तोसां भलो न कयो वेंदो, लेकिन हू प्रेशर ॾींदा त इन जे घर में कहिड़े बि तरीक़े सां नवाब खान वारा चवंदा त गिरऊं ऐं राणी खे तव्हां कढूं। थी सघे थो विच में राणी अची वञे ऐं राणी पाण ई जेको आहे भावल खे सम्झाए या भावल सां हली वञे, ऐं विच में राणी अगरि अची वई त गेम सॼी सिजावल जी ऐं नवाब खान जी फेल थी वेंदी ऐं राणी खे ख़बर पइजी बि वेंदी हीउ चकर ईअं थियण वारो आहे। थी बि सघे थो राणी एंट्री विच में अची हणे ऐं इन जंग जहिड़े खे रोकण जी कोशिशि करे। ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं शेर अली सॼी गेम ॾिसंदो रहंदो ऐं शेर अली खे हर पल जी ख़बर पवंदी रहंदी छा थी रहियो आहे। ऐं शेर अली इंतज़ार में हूंदो आहे शेर अली त जीअं हिननि मां जेको बि मरे फ़ाइदो मूंखे ई आहे। ऐं शेर अली घटि कान कंदो ऐं शेर अली जेको आहे ॿिन्ही धुरनि मां कंहिंखे बि कुझु नुक़सानु पवे शेर अली खे फ़ाइदो आहे, शेर अली खे को नुक़सानु न आहे। ऐं हाणे नवाब खान सभु माण्हू गॾु करे चुको आहे, पाण सां मिलाए चुको आहे। उन खे नवाब खान खे इहा ई सोच आहे त इहो ई मूं वटि मौक़ो आहे त मां कहिड़े बि तरीक़े सिजावल खे फिनिश कराए छॾियां। सिजावल न हूंदो न मुंहिंजे मथे में सूरु रहंदो, जे सिजावल यको ई ज़िंदा रहियो त मुंहिंजे मथे में सूरु रहंदो ऐं वरी मां ज़िंदा न रही सघंदुसि। ऐं अहिड़े हिसाब सां नवाब खान जी इहा ई कोशिशि हूंदी भुर थियणा मच मचा। ऐं अगरि हितां हिन चकर फेल मोटियो नवाब खान ख़ाली मोटियो त वरी अंदरूनी सरियाम त न विड़ी सघंदो, लेकिन अंदरूनी ऐं चोरी धक हणाईंदो जेको आहे नवाब खान सिजावल खान खे ऐं या मीर खे ऐं उनजे घर जे मथां हला करण जी तजवीज़ पेश कंदो ऐं कोशिशूं कंदो। ऐं मूंसां त सोचे रहियो आहे नवाब खान ग़लति करे रहियो आहे, लेकिन मूंसां पंहिंजे सचाई साबित करण जे लाइ ऐं नवाब खान खे पूरो करण जे लाइ इहे क़दम खणी रहियो आहे दोस्तनि जे ख़िलाफ़ु। ऐं इन जे करे ई हू नवाब खान जहिड़े शातिर ऐं शैतान ऐं हिकु बेईमान माण्हू जो जेको आहे साथ ॾेई रहियो आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड भावल न ई नवाब खान ऐं न ई मूंसां का अहिड़ी वरी हिकु चकर किरण वारो आहे, लेकिन हिक ॿिए खे ही प्रेशर भलो ॾींदा ऐं हिते आख़िरी वार्निंग ॾेई उतां मोटी वेंदा नवाब खान वारा त असांखे हिकु ॾींहुं अंदरि इहा असांखे औरत मोटाए ॾे मीर बि न तोसां भलो न कयो वेंदो, लेकिन हू प्रेशर ॾींदा त इन जे घर में कहिड़े बि तरीक़े सां नवाब खान वारा चवंदा त गिरऊं ऐं राणी खे तव्हां कढूं। थी सघे थो विच में राणी अची वञे ऐं राणी पाण ई जेको आहे भावल खे सम्झाए या भावल सां हली वञे, ऐं विच में राणी अगरि अची वई त गेम सॼी सिजावल जी ऐं नवाब खान जी फेल थी वेंदी ऐं राणी खे ख़बर पइजी बि वेंदी हीउ चकर ईअं थियण वारो आहे। थी बि सघे थो राणी एंट्री विच में अची हणे ऐं इन जंग जहिड़े खे रोकण जी कोशिशि करे। ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं शेर अली सॼी गेम ॾिसंदो रहंदो ऐं शेर अली खे हर पल जी ख़बर पवंदी रहंदी छा थी रहियो आहे। ऐं शेर अली इंतज़ार में हूंदो आहे शेर अली त जीअं हिननि मां जेको बि मरे फ़ाइदो मूंखे ई आहे। ऐं शेर अली घटि कान कंदो ऐं शेर अली जेको आहे ॿिन्ही धुरनि मां कंहिंखे बि कुझु नुक़सानु पवे शेर अली खे फ़ाइदो आहे, शेर अली खे को नुक़सानु न आहे। ऐं हाणे नवाब खान सभु माण्हू गॾु करे चुको आहे, पाण सां मिलाए चुको आहे। उन खे नवाब खान खे इहा ई सोच आहे त इहो ई मूं वटि मौक़ो आहे त मां कहिड़े बि तरीक़े सिजावल खे फिनिश कराए छॾियां। सिजावल न हूंदो न मुंहिंजे मथे में सूरु रहंदो, जे सिजावल यको ई ज़िंदा रहियो त मुंहिंजे मथे में सूरु रहंदो ऐं वरी मां ज़िंदा न रही सघंदुसि। ऐं अहिड़े हिसाब सां नवाब खान जी इहा ई कोशिशि हूंदी भुर थियणा मच मचा। ऐं अगरि हितां हिन चकर फेल मोटियो नवाब खान ख़ाली मोटियो त वरी अंदरूनी सरियाम त न विड़ी सघंदो, लेकिन अंदरूनी ऐं चोरी धक हणाईंदो जेको आहे नवाब खान सिजावल खान खे ऐं या मीर खे ऐं उनजे घर जे मथां हला करण जी तजवीज़ पेश कंदो ऐं कोशिशूं कंदो। ऐं मूंसां त सोचे रहियो आहे नवाब खान ग़लति करे रहियो आहे, लेकिन मूंसां पंहिंजे सचाई साबित करण जे लाइ ऐं नवाब खान खे पूरो करण जे लाइ इहे क़दम खणी रहियो आहे दोस्तनि जे ख़िलाफ़ु। ऐं इन जे करे ई हू नवाब खान जहिड़े शातिर ऐं शैतान ऐं हिकु बेईमान माण्हू जो जेको आहे साथ ॾेई रहियो आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका बि सीन ईंदा दोस्तो हिकु बहितरीनु हाणे जेको आहे किस्तनि जा सीन ईंदा ऐं तव्हां इहो बि सोचे छॾियो त हाणे तकरार ड्रामे में अॻिते अञा भलाई थींदी ऐं चङाई थींदी विञाई न थींदी ऐं नो टेंशन करे तव्हां वेही रहो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, अगरि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त शायदि को सो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हिन ते हर अपडेट तव्हांजे लाइ हूंदी आहे, बर वक़्तु अपडेट असां पंहिंजी पुॼाईंदा रहंदा आहियूं।
चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे ऑल ते कजो ऐं चैनल जी लिंक दोस्तनि सां बि शेयर कजो, व्हाट्सअप ग्रुपनि में, फेसबुक ते बि शेयर कजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।